अरे केर आयो असांजे रस्ते ते छो आया आयो? रस्तो असां नयूं अचूं पिया ऐं अॻु अव्हां रोकियो आहे बाबला। असां पाण रस्ते वारा आहियूं, तव्हां सां असांजी काई दुश्मनी न आहे। दुश्मनी असांजी बि तव्हां सां न आहे बाबला। अड़े जे असां सां तव्हांजी दुश्मनी न आहे त पोइ केर आयो तव्हां? शिकारी। असां शिकार ते निकितल आहियूं ऐं तव्हां? तकरारी पलांद ते निकितल आहियूं। तकरारी? कंहिंसां तकरार अथव? केर सजण ऐं केर दुश्मन तोखे छो ॿुधायूं? कहिड़ी ख़बर जो असांजो दुश्मन तूं ई हुजी? जवान चोटीअ जा कंधार था ॾिसजो ऐं हिन तरजा बि न आहियो। मां सरदार शेर बहादुर खान जो माण्हू आहियां, फ़कीरो बाबला। फ़कीरो ऐं मां गुलू। तव्हां त दादन ऐं गाज़ीअ जा दुश्मन आहियो न? ऐं तव्हां जानू ऐं वरियल आहियो छा? असां गाज़ी ऐं गमदिल खे मरण लाइ निकिता आहियूं। त पोइ गमदिल खां अॻु में दादन जा गाज़ीअ खे पाण गॾिजी मारींदासूं, छो त इहे ॿ ई धुरियूं जहिड़ियूं तव्हांजूं दुश्मन आहिनि तहिड़ियूं असांजूं। फ़कीरा तूं आहीं सरदार शेर बहादुर जो माण्हू ऐं असां सालार खान जा माण्हू आहियूं। छा असांजी दोस्ती हली सघंदी? तव्हां ऐं सोढे वारनि जी दोस्ती हली सघे थी वरियल, त असांजी दोस्ती छो न हलंदी? त पोइ गुलू गॾिजी दुश्मन खे ख़तम कंदासीं, छो त मां आहियां जानू जिन ऐं जिन जान वठी पोइ जिन छॾींदो आहे। बस एतिरो ॿुधायो त गमदिल या गाज़ी चाचे रोस्तम वारे बंधन ते हुया या न? वरियल असां ॿ ई रुस्तम वारे बननि खां पिया अचूं, उते त असांखे को बि नज़र कोन आयो। अदा असां त देर करे आया आहियूं, गाज़ी ऐं गमदिल त हलिया विया हूंदा।